अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़क़ुल्तु अस्तग़फ़िरू रब्बकुम इन्नहु कान गफ़्फ़ारा युरसिलिस समाअ अलैकुम मिदरारा व युमदिदकुम बिअमवालिन व बनीन व यज'अल लकुम जन्नातिन व यज'अल लकुम अनहारा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्त दारे चार यारम ताबे औलादे अली मज़हबे हनफी अदारम मिल्लते हज़रत खलील ज़ेर साए गौसे आज़म खाक पाए हर वली। अरबी अरशमा बिरुमते बिजमान रब्बजो थियो मते इन बियो कुतो मते बलगल उला बिकमाली दूरी हुजण जो हिय निशान आयो तरोशन चो जहान चमका ज़मीनो आसमान तशफ़्फ़त जात जमाली। दिल की दुआ मंजूर थे नई दुनिया का ज़ल्मत दूर थे वयोम इंतसारो नूर थे हसनत जमील किसारी। मिस्कीन दे सबके सदा बात बहिय इल्तजा मोमिन पढ़ो सुबह मसा संदू अलैहि वाली। सुभान अल्लाह। तबय्यती पढ़ो सलाम अस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या नूर अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन। हज़रत गद्दी सरकार रहमतुल्लाह ताला अलैह फरमाएं ताऊत का जाए न हिसाब
जान दुखड़ो जवाब दींदस हर हिक दो वजो सुभान अल्लाह सतर कज सतार हमने बन उगाड़ी आहियां ढकनी ढकनहार देवांद बना सुभान अल्लाह अदल करीता फर फर कंबन उचियां शान वाले अदल करीता फर फर कंबन उचियां शान वाले अदल करीता बख्शवादम में दिए मुताबिरे सुभान अल्लाह सदाई पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल जो सल्लल्लाहु अलैहि हम्द ऐं सलातो सलाम खां पोइ प्यारी जमात सगुरी सूरह नूह मजा टे आयतूं तव्हांजी साम्हूं तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे चुत कुझु ज़रूरी ॻाल्हियूं अवां प्यारी जमात सगुर जी साम्हूं पेश करण जो इरादो आहे दुआ कयो त अल्लाह ताला तव्हांजी असांजी ही अॼोकी हाज़िरी पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए हिन हाज़िरी जे सदके शाल अल्लाह तबारक व तआला तव्हां ते असां ते राज़ी थिए ऐं क़यामत जे ॾियारे सुहिणे महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रहमत वारे झंडे खे हेठां रखे आमीन सभई हिक आवाज़ थी करे अहिड़ी सलात सगुरी पढ़ो जेका सलात तव्हांजी असांजी हिन अॼोकी हाज़िरी जो सीगार बणिजी पवे ऐं तव्हांजो असांजो आवाज़ गुंबद हज़रत में पहुचे इश्क ऐं मोहब्बत सां अहिड़ी सलात सगुरी पढ़ो चओ सल्लल्लाहु या रसूल अल्लाह सल्लम अलैका हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लम अलैका हबीब अल्लाह प्यारी जमात सगोरी अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मजीद जे अंदर इरशाद फरमायो फकुल मुस्तगफिरू रब्बकुम इन्नहु कान गफ्फारा परवरदिगार आलमीन इरशाद फरमायो हजरत नूह अलैहिस्सलाम पंहिंजी कौम खे फरमायो कुल तुस्तगफिरू ऐ मुंहिंजी कौम वारो तौबा कयो कयल ख़ताउनि जी पंहिंजे रब खां माफ़ी वठो इस्तगफिरू रब्बकुम पंहिंजे परवरदिगार जे अॻियां हथ अदब जा ॿधी पंहिंजे रब खां पुनद रब खां माफ़ी वठो जेके अवां ख़ताऊं कयूं आहियो जेके गुनाह कया आहियो उन्हनि गुनाहनि जे पंहिंजे उठद रब खां माफ़ी घुरो गुनाहनि जी माफ़ी घुरो रब जे अॻियां गिड़गिड़ायो अल्लाह ताला जी दरबार में पंहिंजी आजिज़ी न्याज़मंदी पेश
कयल ख़ताउनि जी कयल ॾोहनि जी माफ़ी घुरंदो तूं वॾो करीम ऐं महिरबान आहे हू वॾो सखी आहे हू वॾो करीम आहे बस तव्हांजो हुनजे दरवाज़े ते अचणु हुन खां माफ़ी घुरणु हुनजी गफ़ारी हुनजी सत्तारी जलाल में ईंदी इन्नहू कान गफ़ारा दरवाज़े ते अचणु तव्हांजो कमु आहे माफ़ी घुरणु तव्हांजो कमु आहे मुंहिंजो रब तव्हांखे बख़्शे छॾींदो हुनजे फज़ल जा मुतलाशी थियो हुन खां माफ़ी घुरो तर्जुमो कयूं क़ुर पाक जे आयतुनि जो पोइ पोइ जॾहिं तव्हां हुनजे दरवाज़े ते ईंदव हुन खां गुनाहनि जी माफ़ी घुरंदव ख़ताउनि जी माफ़ी घुरंदव तव्हांखे पहिरियों पहिरियों फ़ाइदो थींदो तूं तव्हांखे बख़्शे छॾींदो ॿियो युरसिल अस्समाअ अलैकुम मिदरारा परवरदिगार आलमीन फरमायो जॾहिं बानो मुंहिंजे दरवाज़े ते ईंदो अची झुकंदो मूंखां गुनाहनि जी माफ़ी घुरंदो दरवाज़े ते अची करे चवंदो सतर कद सतार आऊं ऐबन उघाड़ी आहियां ढकी ढकणहार बेपाद पनाह जा दरबार में लियो ख़ताउनि जी माफ़ी घुरो पंहिंजे रब खां अल्लाह संजो फरमाना पहिरियों पहिरियों इनाम थींदो इन्नहू कान गफ़ारा उहो तव्हांजा गुनाह बख़्शे छॾींदो जॾहिं तव्हांजा गुनाह बख़्शींदो ॿियो फ़ाइदो युरसिल अस्समाअ अलैकुम मिदरारा अल्लाह जी ज़ात फरमायो आसमानों खां रहमतनि जी बारिश वसंदी वॾ फुड़े मींहं जी बरसात वसंदी रहमतुनि जी बरकतुनि जी तव्हांजे घरनि जे मथां तव्हांजे ॻोठनि जे मथां तव्हांजे फसलनि जे मथां तव्हांजे बाग़नि जे मथां तव्हांजे मिल्कियतुनि जे मथां तव्हांजे इज़तुनि जे मथां तव्हांजे शराफ़तुनि जे मथां युरसिल अस्समाअ अलैकुम मिदरारा अल्लाह जी दरबार में पंहिंजनि गुनाहनि जी माफ़ी घुरो अल्लाह तव्हांखे पहिरियों इनाम ॾींदो तव्हांखे बख़्शे छॾींदो ॿियो इनाम तव्हांखे अल्लाह अता कंदो आसमान मां वॾ फुड़े मींहं वांगुरु रहमतुनि जी ऐं बरकतुनि जी बरसात वसंदी जेका अवांजे घरनि ते वसंदी अवांजे ॻोठनि ते वसंदी अवांजे इलाइक़े ते वसंदी अवांजे फसलनि ते वसंदी अवांजे बाग़नि ते वसंदी अवांजे मिल्कियतुनि ते वसंदी अवां वटि बरकतूं ऐं बरकतूं थींदियूं मां इएं खणी चवां त वाधारो कोन थींदो अवां वटि खोट कंहिं शइ जी थींदी ई कान अल्लाह से फरमायो कयल ख़ताउनि जी माफ़ी घुरो पहिरियों इनाम तव्हांखे ॾींदुसि बख़्शे छॾींदुसि
ॿियो इनाम ॾींदोसांव बरकतूं रहमतूं इनायतूं तव्हांजे मथां आसमान मां वॾो फुड़े ॾींहं मां वरताईं वयुमदिदुकुम बिअमवालिन वबनीन ऐं मुंहिंजा बानड़ो तव्हांजी मदद कंदुसि पैसे जे ज़रिए ऐं नर पुटनि जे ज़रिए हिकिड़ी हूंदी आहे बनीन ॿी हूंदी आहे बनात बनीन जेको आहे नर पुट ऐं बनात जेको आहे नियाणियुनि खे अल्लाह साईं फरमायो वयुमदिदुकुम मां तव्हांजी मदद कंदुसि बेअमवाल तव्हांजे माल जे ज़रिए तव्हांजी मिल्कियत जे ज़रिए तव्हांखे पैसे जे ज़रिए तव्हांजी मां मदद कंदुसि वबनीन ऐं मां तव्हांखे नर पुट अता करे उन्हनि जे ज़रिए तव्हांजी मदद कंदुसि वयजअल लकुम जन्नातिन वयजअल लकुम अनहारा अल्लाह साईं फरमायो अवां तौबा कयो अवां इस्तग़फार कयो कयल गुनाह जी माफ़ी घुरो वयजअल लकुम जन्नातिन मां तव्हांखे बाग ई बाग अता कंदुसि सुभान अल्लाह वयजअल लकुम अनहारा ऐं तव्हांखे नहरूं अता कंदुसि तव्हांखे नहरूं अता कंदुसि तव्हांखे दरिया अता कंदुसि अवां सिर्फ़ हिकिड़ो कमु कयो निदामत जा घोड़ा खणी मां परवरदिगार जी दरबार में अवां अचो ओए घोड़ा मुंहिंजी दरबार में अची वहायो तव्हांजे अखियुनि मां निकतल निदामत ऐं पशेमानी जो घोड़ो अवां जा भाग वराए छॾींदो अवां मूंखां पंहिंजनि ख़ताउनि जी माफ़ी घुरो मां तव्हांखे बख़्शे छॾींदुसि तव्हांजे फ़सलनि में तव्हांखे बरकत ॾींदुसि तव्हांजे पुटनि जे ज़रिए पैसे जे ज़रिए मां अव्हांजी मदद कंदुसि अव्हांखे बाग बि ॾींदुसि अव्हांखे दरिया बि अता कंदुसि सुभान अल्लाह शर्त इहो आहे जो सिर्फ़ निदामत जा घोड़ा खणी अखियुनि में पाणी विझी परवरदिगार जे दरवाज़े ते कॾहिं अकेलो थी करे कंहिं कुंड में वेही करे मुंहिंजो वज़ीफ़ो आहे तोखे ॾियो कंहिं कुंड में वेही करे अखियुनि में निदामत जा आंसू छा छा न कयो आहे असां कहिड़ा कहिड़ा गुनाह न कया आहिनि असां कहिड़ी कहिड़ी ख़ुदा जी नाफ़रमानी असां न कई आहे पर हुन रब जे साम्हूं कॾहिं कुंड में वेही मुसलो विछाए हुन रब सां कचहरी कर हुन रब जी दरबार में इल्तिजाऊं कर अखियुनि मां निदामत जा आब हार पाणी वहा अल्लाह साईं फरमाए थो इहो कमु करणु तुंहिंजो कमु आहे मां त गफ़ार आहियां सुभान अल्लाह ख़ुदा जहिड़ो गफ़ार ॿियो को आहे ख़ुदा जहिड़ो महिरबान ॿियो को आहे खुदावंदे करीम जहिड़ो सखी ॿियो को आहे ई कोन बस उन दरवाज़े ते झुको अल्लाह जी ज़ात खां माफ़ी घुरो अल्लाह से फरमायो माफ़ी अवां घुरो इन्नहु कान गफ़ारा रिज़ल्ट तव्हांखे मां ॿुधाए थो छॾियां त मां तव्हांखे अचो तव्हां मुंहिंजे दरवाज़े ते मां अव्हांखे बख़्शे छॾींदुसि माफ़ी घुरो मां तव्हांखे रुको अव्हांखे बख़्शींदुसि कोन पर ही सब इनाम सां गॾु मां रब तव्हांखे अता करे दोस्तो ऐं बुज़ुर्गो हिकिड़ो नंढड़ो वाक़ियो आहे इन ॻाल्हि सां मुतसिल तव्हां त असांखे ॻाल्हि सम्झ में अची वञे इमाम अहमद बिन हंबल वॾो ख़ुदा जो क़ाबिल वली जी गुज़रियो आहे वॾो फ़क़ीह वॾो मुहद्दिस बि गुज़रियो आहे इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह ताला बुज़ुर्गनि लिखियो आहे त सफ़र ते निकितो सफ़र कंदे कंदे का मस्जिद शरीफ में अची वेठो इशा जी नमाज़ पढ़ियाई दिल में ख्याल कयईं त मुसाफ़िर आहियां राति इन मस्जिद में तो गुज़ारे नमाज़ पढ़ी बस कयईं मौलवी साहब को मुंह वांगुरु जज़्बाती हुयो मौलवी साहब फ़क़ीर खे इमाम साहब खे मस्जिद मां कढी चयो असांखे मस्जिद बंदि करे अवां निकिरो मस्जिद मां मुसाफ़िर हुयो मस्जिद मां निकितो रस्तो वठियो वियो पे का ओताक मां जॻह ते उनजी नज़र पई